नाज़रीन, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में बदलियों ऐं मुक़ररियूं जारी आहिनि। डायरेक्टर जनरल SBCE जे हुकुम ते ग्रेड 15, 18 ऐं 19 जा ऑफिसर बदली कया विया आहिनि। ग्रेड 19 जे मोहम्मद रकीब खे डायरेक्टर ईस्ट, इंजीनियर आसिफ रिजवी खे ज़िले ओलह जो डायरेक्टर मुक़ररु कयो वियो आहे। इंजीनियर नदीम अहमद खे डेमोलेशन जो डायरेक्टर ऐं इंजीनियर इरफान हैदर नक़वी खे ॾखण ज़िले जो डायरेक्टर मुक़ररु कयो वियो आहे। इंजीनियर अली गुफ़रान खे डायरेक्टर मलीर, इंजीनियर सैयद मोहम्मद ज़िया खे कोरंगी ज़िले जो डायरेक्टर मुक़ररु कयो वियो आहे। इंजीनियर इस्माइल खे डायरेक्टर विजिलेंस एंड काउंटर चेकिंग मुक़ररु कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में बदलियूं ऐं मुक़ररियूं जारी आहिनि। डायरेक्टर जनरल SBCE जे हुकुम ते ग्रेड 15, 18 ऐं 19 ग्रेड जा ऑफिसर बदली कया विया आहिनि। ग्रेड 19 जे मोहम्मद रकीब खे डायरेक्टर ईस्ट, इंजीनियर आसिफ रिजवी खे ज़िले ओलह जो डायरेक्टर मुक़ररु कयो वियो आहे। इंजीनियर नदीम अहमद खे डेमोलेशन जो डायरेक्टर ऐं इंजीनियर इरफान हैदर नक़वी खे ॾखण ज़िले जो डायरेक्टर मुक़ररु कयो वियो आहे। इंजीनियर अली गुफ़रान खे डायरेक्टर मलीर सबसे मजबूत, सबसे जानदार। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में बदलियूं ऐं मुक़ररियूं जारी आहिनि। डायरेक्टर जनरल SBCE जे हुकुम ते ग्रेड 15, 18 ऐं 19 जा ऑफिसर बदली कया विया आहिनि। ग्रेड 19 जे मोहम्मद रकीब खे डायरेक्टर ईस्ट, इंजीनियर आसिफ रिजवी खे ज़िले ओलह जो डायरेक्टर मुक़ररु कयो वियो आहे। इंजीनियर नदीम अहमद खे डेमोलेशन जो डायरेक्टर ऐं इंजीनियर इरफान हैदर नक़वी खे ॾखण ज़िले जो डायरेक्टर मुक़ररु कयो वियो आहे।